सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। मुंहिंजे तरफ़ां अव्हां सभिनी खे सलाम पहुचे। अॼु पाण हिकु इंतिहाई अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिं ते ताज़ो ई कुझु वक़्तु अॻु इख़्तिलाफ़ पैदा थिया हुआ। हीउ हिकु शहरु आहे, सिंध जो तारीख़ी शहरु आहे अमरकोट। उन जे नाले ते कुझु वक़्तु अॻु सख़्तु इख़्तिलाफ़ थिया। किन माण्हुनि चयो त हिन शहर जो, हिन क़दीम शहर जो नालो अमरकोट आहे, जॾहिं त ॿियनि एतिराज़ वारियो त अमरकोट न पर उमरकोट आहे। ऐं ॿुधायो वियो कुझु हल्कनि तरफ़ां त उमर सूमरो जेको सूबरा हुक्मरान हुयो, जेको मारवी वारे किसे में ख़ासि करे ज़िक्र हेठि ईंदो आहे, उमर सूमरो छा उन जो वास्तो हिन शहर सां हुयो। हाणे इहे जेके हिन मुख़्तलिफ़ सिंध जा क़दीम शहर, तारीख़ी माॻ, इन्हनि बाबति तारीख़ में सख़्तु इख़्तिलाफ़ पे रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ मौक़िफ़ पे रहिया आहिनि। ऐं इहे शहर, उन्हनि जा नाला जेके आहिनि तज़ाद जो शिकार रहिया आहिनि त उमरकोट अमरकोट आहे या उमरकोट आहे। हाणे हे जेको अमरकोट आहे उहो इंतिहाई क़दीम आहे ऐं आगाटो शहर आहे। ही थर ऐं साई ज़मीन जे संगम ते आहे। हिन शहर जी एराज़ी कंहिं दौर में ॿुधाई वञे थी त तक़रीबन 14-15 मेलनि जे अंदरि पखिड़ियल हुई। ऐं पुराणे अमरकोट जा आसार शिव जे मंदर खां वठी ॾियातीह ताईं नज़र अचनि था। हाणे हिन शहर खे मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ नालनि सां सॾियो वियो आहे, जिन में हिकु नालो देहात बि आहे। हिन शहर खे कॾहिं हमरुट बि सॾियो वियो, जॾहिं त पद्मात बि हिन शहर जो नालो वरितो वियो तारीख़ुनि में, अमराणो बि चयो वियो ऐं कॾहिं अमरापुरी जे नाले सां बि हिन शहर खे कोठियो वियो। पर हाणे हिन वक़्तु ही शहर जेको आहे सो अमरकोट जे नाले सां मशहूरु आहे ऐं कुझु धुरियूं उनखे उमरकोट चवनि थियूं। हाणे उमरकोट जेको लफ़्ज़ु आहे उहो सरासर ग़लति आहे। हिन शहर खे उमर सूमरो जेको सूमरा हुक्मरान हुयो, उन जे निस्बत सां बरतानवी दौर में जॾहिं सिंध ते बरतानवी कब्ज़ो हो, उन वक़्तु उन सां उमर सूमरे सां मनसूब कयो वियो ऐं उमरकोट जो नालो ॾिनो वियो, उन खां सॾियो वियो। हाणे उमर सूमरे जो अमरकोट जे शहर ऐं क़िले सां को बि वास्तो न आहे। हिन शहर में तमामु वॾो क़िलो आहे, उहो बि क़दीम आहे। हाणे तारीख़ फ़रिश्त आहे, आइन अकबरी आहे, अकबरनामा आहे, शाहजहांनामा आहे। हाणे इहे तारीख़ूं क़दीम तारीख़ूं आहिनि। इन्हनि शहरनि में हिन शहर जो नालो अमरकोट लिखियलु आहे, उमरकोट न आहे। अमरकोट जे नाले सां हिन शहर जो मुख़्तलिफ़ तारीख़ी वाक़िअनि में ज़िक्र थियलु आहे। हाणे कुझु मुहक़िक़नि जो ख़्यालु आहे त अमरकोट जो ही शहर ईसवी सन शुरू थियण खां अॻु आबाद हुयो, माना हज़रत ईसा जे जनम खां बि अॻु आबाद हुयो। ऐं ख़ासि करे जेको सिंध में ॿुध धर्म वारो दौरु रहियो आहे, इन दौर में ही शहर पंहिंजे ओज ते हुयो, माना तरक़ी याफ़्ता शहर हुयो। हाणे जोगराईअ जो तलाउ आहे, इन दौर जो मशहूरु यादगार आहे। चवनि था त हिन शहर जे भर में लामबी तलाउ जे सिर ते ऐं जोगराई जे कपर ते महात्मा बुद्ध जे पोइलग जेके हुया, मज़हबी पोइलग हुया, उन्हनि अची चिला कढिया, जंहिं करे उते हिकु शाही क़िलो महाराजा विक्रमाजीत ठाहिरायो। हाणे ही शहर महाराजा विक्रमा आबाद कयो, पर हिते आसार जेके इंसानी रहाइश जा आसार आहिनि उहे उन खां बि क़दीम आहिनि। यानी त जेको शाही क़िलो महाराजा विक्रमाजीत ठाहिरायो, पर ही जेका असुल शहर आहे उहो उन खां बि क़दीम आहे। हाणे इन क़दीम दौर जे आसारनि में हिकु जोगराईअ जो तलाउ आहे ऐं ॿियो शिव जो आस्थान आहे। इन इहा शिव जे मंदर वटि ब्रह्मणा जेके हुया उहे रहंदा हुया। इन सां गॾोगॾु बख़्शुनि जो बि ज़ोर हुयो।
शिव जो मंदरु भिटनि वारी ज़मीन ते आहे ऐं उन वारीअ जे दड़नि मां ॿुध धर्म जे दौर जा अॼु बि मणका मिलनि था जेके हू पाईंदा हुआ ॻिचीअ में। उहे हींअर बि उतां क़दीम नवादरात जेके मिलनि था उन में उहे मणका बि शामिल आहिनि। हाणे जिन मुहक़क़नि हिन किले ते हिन शहर ते तहक़ीक़ कई आहे उहे ॿुधाइनि था त अमरकोट जो शहर त क़दीम आहे पर उन जो जेको क़िलो आहे उहो एतिरो ई पुराणो आहे। 6हीं सदीअ जे आख़िरी ॾहाके में हिन शहर ते पुरमार राजाउनि जी हुकूमत हुई। इन्हनि राजाउनि जी हुकूमत खे 11हीं सदी ईस्वीअ में सूमरा दौर जे हाकम हमीर सूमरे अची ख़तमु कयो। उन्हनि खां बादशाही खसे पंहिंजे बादशाही में शामिलु कयो। हाणे अमरकोट शहर पंहिंजे क़िले सबबु मशहूरु आहे जेको पुरमार सोढे तैमीर करायो। हिन ते पोइ वरी सूमरनि कब्ज़ो कयो। वरी 1226 ईस्वीअ में सोढनि जे हथ में ई क़िलो रहियो। माना सोढनि वरी इन क़िले खे ॿीहर वापसि हासिलु कयो। राजपूतनि हिमायूं खे हिते पनाह ॾिनी हिन ई क़िले में अमरकोट जे क़िले में। ऐं अकबर बादशाह जेको हुयो उन जो जनम बि हिन क़िले में थियो। कल्होड़नि जे दौर में अमरकोट मियां नूर मोहम्मद जे कब्ज़े हेठि हुयो जंहिंखे कल्होड़नि जोधपुर जे राजा खे विकिरो कयो। हाणे 1813 ईस्वीअ में वरी जॾहिं मीरनि जी सिंध ते हाकिमियत हुई साहिबी ही त उन्हनि ही शहर जोधपुर जे राजाउनि खां ॿीहर वापसि वरितो। ऐं सिंध त जॾहिं अंग्रेज़नि जी हुकूमत हुई त उन दौर में ही सिंध जे हदुनि में शामिलु हुयो, अॼु बि शामिलु आहे। ऐं अंग्रेज़नि हिन शहर खे अमरकोट खे ज़िले हेडक्वार्टर जो दर्जो ॾिनो ऐं जेको क़िलो हुयो उनजी सरकारी तौरु सार संभाल लधी या उन लाइ जेको आहे सो बंदोबस्तु कया। त अहिड़ी तरह अमरकोट जेको शहर आहे उहो ईसवी सन खां अॻु जो माना क़िबिल मसीह जो शहर आहे। उन वक़्तु आबाद थियो। क़िलो बाद में तैमीर थियो ऐं क़िलो वक़्त बि वक़्तु मुख़्तलिफ़ हुक्मराननि उनजी मरमत बि कराई आहे। उनखे जेको आहे सो सार संभाल बि उनजी लधी आहे। ऐं हिन अमरकोट शहर जो में जेके हाकिम रहिया आहिनि उन में सोढा रहिया आहिनि, सूमरा बि रहिया आहिनि, कल्होड़ा बि रहिया आहिनि, मीर बि रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु सिंध जो हिकु तारीख़ी शहर आहे। अव्हां जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदो।